जी मुझा प्यारा भाउरो ऐं भेनरूं, परमेश्वर जो प्यार चैनल में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। अॼु असां ॾिसंदासीं मिशनरी बायोग्राफी एपिसोड में परमेश्वर जे हिकु महान सेवक जे जीवन खे, जंहिंजो नालो आहे हडसन टेलर। हडसन टेलर जो जनम 21 मई साल 1832 जे ॾींहं ते इंग्लैंड देश में थियो। संदसि जा माता पिता परमेश्वर जे मथां ॾाढो गहरो विश्वास रखण वारा हुआ। नंढपण खां ई हडसन हिकु आत्मिक वातावरण में रहियो, पर उनजे अंदरि आत्मिक ॻाल्हियुनि खे खणी करे कोई बि रुचि न हूंदी हुई। उहो पंहिंजे जीवन जे मौज मस्तियुनि में ई गुम हुयो। पोइ जॾहिं हडसन 17 साले जो थियो त हिकु ॾींहं ते हुन हिकु पर्चो पढ़ियईं जंहिंमें यीशु मसीह जे बारे में लिखियलु हुयो। उहो पढ़ण खां पोइ उनखे पंहिंजे पापनि खे खणी करे ॾाढो पछतावो थियो ऐं उन यीशु मसीह खे पंहिंजो उद्धारकर्ता स्वीकार कयईं। पोइ इहा ॻाल्हि उन पंहिंजी माता खे वञी करे ॿुधाईंसि। तंहिं ते संदसि माता उनखे चयईंसि, मूंखे ख़बर आहे पुट। इहो ॿुधी करे हडसन खे ताजुब थियो ऐं उन पंहिंजी माता खां पुछियईं कि तोखे कीअं ख़बर कि मां यीशु मसीह खे स्वीकार करे चुको आहियां। त इन ते उनजी माता उनखे जवाबु ॾिनईंसि कि जंहिं ॾींहं ते तूं प्रभुअ खे स्वीकार कयई, तोखां थोरो ई परते मां तुंहिंजे लाइ इहा प्रार्थना करे रही हुअमि कि तुंहिंजो उद्धार थिए, ऐं मां तेसि ताईं दुआ करे रही हुअमि जेसि ताईं मूंखे इन ॻाल्हि जो इत्मीनान न थी वियो कि तुंहिंजो उद्धार थी वियो आहे। सोचे ॾिसो केतिरी अद्भुत ॻाल्हि आहे मुंहिंजा प्यारो। असांखे बि ईअं ई पंहिंजे ॿारनि जे उद्धार जे लाइ दुआ करणु खपे। पोइ विश्वास में अचण जे कुझु महीननि खां पोइ हिकु ॾींहं ते मंझंदि जे वक़्तु हडसन पंहिंजी बाइबल खे खईं ऐं पलंग जे पासे में पंहिंजे गोॾनि ते अची करे उहो परमेश्वर खां ईअं प्रार्थना करणु लॻो कि हे परमेश्वर, जेसि ताईं तूं मूंखे इहो न ॿुधाईंदे कि मूंखे तुंहिंजे लाइ छा करणो आहे, अॼु तेसि ताईं मां इन रूम मां न वेंदुमि। पोइ हडसन खे इन ॻाल्हि जो अनुभव थियो कि परमेश्वर संदसि खे ईअं चई रहियो आहे कि तोखे मुंहिंजी सेवा करण जे लाइ चाइना देश वञणो अथई। पोइ हडसन आनंद सां पंहिंजे पाण खे चाइना देश में वञी करे सेवा करण जे लाइ हर तरीक़े सां तयारु करणु शुरू कयईं। उनखे जितां बि चाइना जे बारे में जानकारी मिले पई, उहो उनखे इकठो करणु लॻो। पोइ साल 1852 में हडसन मेडिकल जे विषय में पढ़ाई करण जे लाइ लंडन जे हिकु हॉस्पिटल में कमु करण जे लाइ वियो। लंडन देश में रहंदे रोज़ हडसन जे विश्वास जी अलॻि अलॻि तरीक़नि सां परीक्षा थियण लॻी, छोकी जंहिं हॉस्पिटल में उहो कमु कंदो हुयो उते वञण जे लाइ संदसि वटि बस जो भाड़ो बि न हूंदो हुअसि। उनखे चङो पंधु करे उते वञणो पवंदो हुयो ऐं उनखे खाइण जे लाइ पूरो भोजन बि न हूंदो हुअसि। हिकु दफ़ो ईअं थियो जॾहिं उहो हॉस्पिटल में हिकु ख़तरनाक जोर जी बीमारीअ सां मोल माण्हूअ जे शरीर जो चीरफाड़ करे रहियो हो त संदसि जी आङुर में उनजे करे ज़हर फैलिजी वियो। पोइ इन जे करे उनजी हालत अहिड़ी ख़राब थी वई कि उहो मरण ते अची वियो। पोइ उनखे ईअं लॻण लॻो कि हाणे चाइना वञणु मुंहिंजे लाइ सपनो ई रहिजी वेंदो, पर आख़िरकार हडसन जे विश्वास जी जीत थी ऐं उहो बिल्कुलु ठीकु थी वियो। हडसन चाइना इवेंजलिज्म सोसाइटी नाले जी हिकु मिशनरी संस्था सां जुड़ियो ऐं उनजे द्वारा उहो साल 1853 में सेप्टेंबर जे महीने में समुंड जे रस्ता हिकु जहाज में वेही करे चाइना देश वञण जे लाइ रवानो थियो। इन मुसाफ़िरीअ में उनखे कुल 5.5 महीना लॻा। पोइ आख़िरकार इहा मुसाफ़िरी पूरी करे उहो परमेश्वर जे द्वारा दर्शन ॾिनल देश चाइना में लथो। हडसन चाइना जे माण्हुनि खे प्रभु यीशु मसीह वटि वठी अचण जे लाइ ॾाढो जुनून सां भरियल हुयो। उहो चीनी भाषा में यीशुअ जे सुसमाचार जा ऐं बाइबल जे वचननि जा पर्चा खणी करे चाइना जे माण्हुनि जे विच में वञी करे उन्हनि खे ॾियण लॻो। हडसन चाइना जे माण्हुनि सां गॾु कमु कंदे उन्हनि जी भाषा सिखी ऐं चीनी भाषा में ॻाल्हाइण लॻो। उहो चाइना जे उन्हनि क्षेत्रनि में वञी करे सुसमाचार ॿुधाइण लॻो जिते कॾहिं बि इन खां पहिरियों कोई मिशनरी न वियो हो। हिकु दफ़े हिकु दारू पीतल माण्हूअ हडसन टेलर जे मथां हमिलो कयईंसि। उन हडसन जा वार अहिड़ो किने तरीक़े सां खिचईंसि कि लॻभॻि उहो बेहोश थियण ते हुयो, पर तंहिं हूंदे बि हडसन इन वीचार सां मसीह जो प्रचार कंदो रहियो कि शायदि ॿियो दफ़ो संदसि खे प्रचार करण जो मौक़ो न मिले। हडसन चाइना जे अंदरूनी क्षेत्रनि में वञी करे उतां जे माण्हुनि खे यीशुअ जे सुसमाचार ॿुधाइण जे लाइ उन्हनि वांगुरु कपिड़ा बि पाइण लॻो
ऐं उन्हनि वांगुरु रहण बि लॻो। पोइ आख़िरकार उनजी महिनत सफल थी, छोके हडसन जी सेवकाईअ जे द्वारा हिकु माण्हूअ येशूअ खे पंहिंजो उद्धारकर्ता स्वीकार कयईं। हडसन टेलर लगातार परमेश्वर जी उपस्थितिअ में हलंदो रहियो ऐं परमेश्वर लगातार हडसन खे संभालींदो रहियो ऐं उनजी अॻुवाई कंदो रहियो। हडसन हिकु निंगपो नाले जे बंदरगाह ते, जिते हिकु बि डॉक्टर न हुयो, कमु करण जे लाइ रवानो थियो। निंगपो वञण जी मुसाफ़िरीअ में ई हुनखे लूटियो वियो ऐं भोजन जी कमी ऐं बिना निंड ऐं थकान जे उहो बेहोश थियण ते हुयो। पर इन सभिनी ॻाल्हियुनि खां पोइ बि उहो निराश न थियो, पर उन जे अंदरि उतां जे भटकियल माण्हुनि जे लाइ इहा चिंता हुई कि इहे सभु बि यीशु मसीह जे द्वारा पंहिंजे पापनि मां उद्धार पाइनि। हडसन निंगपो में रहण वारे माण्हुनि जी भाषा में बाइबल जे नए नियम जो बि अनुवाद कयईं। उन मारिया डायर सां शादी कयईं, जंहिंसां संदसि जी मुलाक़ात निंगपो में ई थी। पोइ उहे ॿई मिली करे बीमारनि जो देखभाल करण लॻा ऐं चाइना जे माण्हुनि खे यीशु मसीह जो सुसमाचार ॿुधाइण लॻा। अलॻि अलॻि मुंदुनि में मुसाफ़िरी करण जे करे हडसन जी तबियत ॾाढी बिगड़ी वई ऐं इन जे करे उनखे इंग्लैंड देश वापसि मोटणो पियो। हडसन जे घर में चाइना देश जो हिकिड़ो नक्शो टंगियल हुयो, जेको उनखे यादि ॾियारींदो हुअसि कि अञा बि चाइना जे 11 क्षेत्रनि में 38 करोड़नि माण्हुनि खे यीशु मसीह जो सुसमाचार ॿुधाइण जे लाइ कोई बि मिशनरी कोन्हे। पोइ उन विश्वास सां गॾु चाइना इंग्लैंड मिशन जी शुरूआत कई। परमेश्वर उन जी प्रार्थनाउनि जो जवाबु ॾिनई। 11 महीननि खां पोइ कुल 24 मिशनरियुनि मां 16 मिशनरियुनि खे, जंहिंजे लाइ हडसन प्रार्थना कई वई, उहो उन्हनि खे पाण सां गॾु समुंड जे रस्ता हिकु जहाज में विहारे करे चाइना देश वञण जे लाइ रवानो थियो। उन जहाज में बि यीशु मसीह जो सुसमाचार प्रचार कयूं, जंहिंजो परिणाम इहो थियो कि 34 मुसाफ़िरनि मां कुल 20 खां बि वधीक मुसाफ़िरनि यीशु मसीह खे पंहिंजो उद्धारकर्ता स्वीकार कयूं। हडसन अक्सर ईअं चवंदो हुयो कि समुंड खे पार करे वञी करे सेवा करण के माण्हूअ खे मिशनरी न ठाहे सघंदो आहे, छोकी जेको विश्वासी पंहिंजे घर वारनि जे लाइ आशीष जो कारण नथो थिए, उहो ॿिए कंहिं देश में वञी करे परमेश्वर जी सेवा करे उन्हनि जे लाइ आशीष जो कारण न थी सघंदो आहे। पोइ उहे चाइना जे शंघाई शहर में आया ऐं पंहिंजे जीवननि खे जोखिम में विझंदे उतां जे अंदरूनी क्षेत्रनि में यीशु जो सुसमाचार ॿुधाइण जे लाइ विया। हडसन इन सभिनीनि जो अॻुवो हुयो। पोइ चाइना देश में सेवकाई कंदे लॻभॻि 20 सालनि खां बि वधीक खां पोइ चाइना इंग्लैंड मिशन पंहिंजी संख्या में एतिरो वधी वियो कि उन में कुल 225 मिशनरी ऐं 59 कलीसियाऊं थियूं, जंहिंमें कुल 1700 विश्वासी हुआ। उते सेवा कंदे ऐं रहंदे उन्हनि खे एतिरियूं मुसीबतुनि ऐं तकलीफ़ुनि संकटनि जो सामनो बि करणो पियो। हडसन टेलर जी ज़ाल ऐं 3 धीअरुनि जी मौत बि उते थी वई, पर तंहिं हूंदे बि हडसन कॾहिं बि हिमत न हारी, पर उहो पूरे विश्वास योग्यता सां परमेश्वर जी सेवा कंदो रहियो। हडसन हमेशा माण्हुनि खे चाइना में सेवकाई करण जी ज़रूरतुनि जे बारे में ॿुधाईंदो हुयो, पर उहो साम्हूं खां कॾहिं बि कंहिंखां घुरी करे पंहिंजी सेवा जे लाइ धन न वठंदो हुयो। उहो पंहिंजी हर ज़रूरतुनि जे लाइ परमेश्वर जे मथां निर्भर रहंदो हुयो ऐं समय समय ते परमेश्वर उन जी ज़रूरतुनि खे पूरो कंदो हुयो। हडसन ईअं चवंदो हुयो कि परमेश्वर उहो सभु कुझु कंदो जंहिंजो वाइदो उन पंहिंजे वचन में कयो आहे। हडसन चङा दफ़ा इंग्लैंड आयो। पोइ साल 1900 में उनखे इहा ख़बर मिली कि उन जे मिशन परिवारनि जे 79 परिवारनि जी चाइना में हत्या थी वई आहे। पोइ साल 1905 में हडसन 11 दफ़ो ऐं आख़िरी दफ़ो चाइना वञण जे लाइ रवानो थियो। पोइ इन भेरे चाइना देश में उनजो शानदार तरीक़े सां स्वागत कयो वियो। उहो चाइना जे चांगशा क्षेत्र में वञणु पियो चाहे, जिते इन खां पहिरियों कॾहिं बि सुसमाचार न पहुचायो वियो आहे। पोइ इन क्षेत्र में ई रहण जे कुझु वक़्त खां पोइ इहो महान परमेश्वर जो दास आख़िरकार इहा धरती छॾे करे परमेश्वर सां गॾु उन जी अनंत महिमा में रहण जे लाइ हली वियो। त मुंहिंजा प्रियो, असां ॾिठोसीं केतिरो अद्भुत जीवन हो हडसन टेलर जो,
मां तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां इन अहिड़े जीवन जो छा राज आहे। जीअं हिकु ॿार पंहिंजे माता पिता जे मथां पूरे तरीक़े सां निर्भर रहंदो आहे, अहिड़ो ई हडसन टेलर जो विश्वास हुयो परमेश्वर ऐं उनजे वचन जे मथां। हिकु जीवित विश्वास जेको उनजे जीवन मां ॾिसण आयो कि कीअं उनजे अंदरि भटकियल माण्हुनि जे लाइ बोझ ऐं जुनून हुयो यीशु मसीह वटि वठी अचण जे लाइ। परमेश्वर हडसन टेलर जे द्वारा चाइना देश में अद्भुत बेदारी खणी आयो। इहो सभु कुझु परमेश्वर जे अनुग्रह ऐं सामर्थ्य जे बिना नामुमकिन हुयो ऐं इहो ई अनुग्रह ऐं सामर्थ्य परमेश्वर जो तव्हां सां गॾु बि आहे। परमेश्वर तव्हांखे बि अहिड़े अद्भुत तरीक़े सां इस्तेमालु करे सघंदो आहे। बसि असांखे ज़रूरत आहे अहिड़े जीवित विश्वास जी जेको हडसन टेलर जो परमेश्वर जे मथां हुयो ऐं असांखे पंहिंजे स्वार्थ मां ॿाहिरि अची करे यीशु मसीह जे लाइ पंहिंजे जीवन खे सौंपणो आहे, जीअं हडसन टेलर पूरे तरीक़े सां सौंपे छॾी। परमेश्वर तव्हां सभिनीनि खे हडसन टेलर जे जीवन जे द्वारा आशीष ॾे। जय मसीह।